कराची में सीवियू दो दरिया वटि 3 ॼणा समुंड में ॿुॾी वञण जा इतला आहिनि। 3 ॼणनि जे ॿुॾी वञण जे इतला ते रेस्क्यू टीमूं पहुची वयूं आहिनि। रेस्क्यू टीमुनि जो चवणु आहे त ॿुॾी वियलनि जी ॻोल्हा कई पई वञे। कराची मां ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया, जिते सीवियू ते दो दरिया वटि 3 ॼणा समुंड में ॿुॾी वञण जा इतला आहिनि। 3 ॼणनि जे ॿुॾी वञण जे इतला ते रेस्क्यू टीमूं पहुची वयूं आहिनि। आगाह कयूं पिया त रेस्क्यू टीमुनि जो चवणु आहे त ॿुॾी वियलनि जी ॻोल्हा कई पई वञे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया, अपडेट कंदा हलूं त कराची में सीवियू ते दो दरिया वटि 3 ॼणा समुंड में ॿुॾी वञण जा इतला आहिनि। 3 ॼणनि जे ॿुॾी वञण जे इतला ते रेस्क्यू टीमूं पहुची वयूं आहिनि। रेस्क्यू टीमुनि जो चवणु आहे त ॿुॾी वियलनि जी ॻोल्हा कई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां सिंध न्यूज़ रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी खां। ख़ालिक मंगी, आगाह कजो, 3 ॼणनि जे ॿुॾी वञण जा दो दरिया वटि इतला आहिनि, छा तफ़सील आहिनि? जी अनिला, कराची सीवियू दो दरिया वेझो जेको आहे त समुंड में 3 ॼणा जेके आहिनि उहे ॿुॾी वञण जा इतला आहिनि, जॾहिं त रेस्क्यू टीमूं जेके आहिनि उहे वाक़े वारे हंधि पहुची वियूं आहिनि। जॾहिं त 3 जेके ॿुॾी वियल आहिनि उनखे रेस्क्यू करण लाइ मुख़्तलिफ़ जेके टीमूं आहिनि उहे समुंड अंदरि उनजी जेके आहिनि उहे ॻोल्हा करे रहियूं आहिनि। जॾहिं त ॿुधायो पियो वञे त 2 ॿार ऐं हिकिड़ो जेको आहे त नौजवान आहे जेको हिन समुंड में ॿुॾी वियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु बि जेके तोबू आहिनि उन्हनि खे हुते घुरायो वियो आहे। हुन सां गॾोगॾु रज़ाकार जेके टीमूं आहिनि उहे बि वाक़े वारे हंधि रवानी थियनि ऐं उनखे रेस्क्यू करण लाइ समुंड अंदरि जेको आहे त तलाश कनि पिया। जॾहिं त पुलिस जी जेका नफ़री आहे उहा बि वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। महिरबानी ख़ालिक मंगी तफ़सील ॾियण लाइ।